बाद जेको आहे न हिकिड़ो असां वटि फाइनल लिस्ट अची वई आहे। फाइनल लिस्ट में असां सां गॾु जेको आहे न डिप्टी कमिश्नर मुशर्रफ फिरोज़ उन्हनि जे कोऑर्डिनेशन सां असांजो प्रोजेक्ट हिते इम्प्लीमेंट कयूं पिया, जंहिंमें असांजो जेके जेके बि डिस्ट्रिक्ट मुशर्रफ फिरोज़ जूं यूसीज़ आहिनि उन्हनि यूसीज़ में असांजूं ऑफिसिस आहिनि, असांजी टीम्स आहिनि, उहे टीम वञी उते एरिया में वञी उन्हनि खे माण्हुनि खे आइडेंटिफाई करे उन्हनि जी वेलिडेशन करे, वेलिडेशन करण खां बाद असां उन्हनि जो बैंक अकाउंट ओपन था करायूं। बैंक अकाउंट खां बाद उन्हनि माण्हुनि खे ऑनलाइन पेमेंट थिए थी, जेकी पेमेंट आहे उहा पेमेंट 3 इंस्टॉलमेंट में आहे। तो उन में पहिरियों उन्हनि वटि फस्ट इंस्टॉलमेंट ईंदी त उहो पंहिंजी फाउंडेशन ठाहींदा, त बेसिकली 1 रूम शेल्टर आहे जेको स्ट्रक्चर्ड आहे, त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी बरसाति ते नेक्स्ट टाइम आई त उहो स्ट्रक्चर कोन थियंदो, त पोइ हुनखे 3 इंस्टॉलमेंट में पैसा मिलंदा, जंहिंमें पहिरें में फाउंडेशन ठाहींदा, उन खां बाद छिक ताईं खणी वेंदा, छिक खां बाद ॿियो फर्निश कंदा, त इन स्ट्रक्चर में हुनखे पेमेंट मिलंदी। असां हुन सां MOU साइन था कयूं कम्यूनिटी सां, त उहे जेके पेमेंट आई आहे उहो असांखे इंश्योर कराईंदा त असां जेको आहे न इहो घर ज़रूरु ठाराईंदासीं। ऐं असांजा जेके साइंटिफिक इंजीनियर्स उहे इंजीनियर्स उन सॼे स्ट्रक्चर खे कम्यूनिटी खे सपोर्ट कंदा। असां जेके उतां जा लोकल मेसन आहिनि जेके राधा आहिनि उन्हनि खे ट्रेनिंग था ॾियूं त जीअं असांजे स्ट्रक्चर जा घर में ठाहे सघनि। त इहो बेसिकली असांजो स्कोप असांजे प्रोजेक्ट जो आहे जेको असां हिते इम्प्लीमेंट करे रहिया आहियूं। अच्छा सर, इहो जेको पडीदर में तव्हांजी टीम माशाल्लाह कमु करे रही आहे, असां उते अफ़वाह ॿुधी आहे त हीअ जेको आहे सो पीपल्स पार्टी कमु करावे थी, छा इहा ॻाल्हि में वज़न आहे त हीअ तव्हां जेको कमु करायो था उते पीपल्स पार्टीअ जे चेयरमैननि जे या जेको आहे सो MPMN जे हुकुम सां थिए थो या तव्हांजो पंहिंजो हिसाब ई थो हले? न, कंहिं बि पॉलिटिकल पार्टीअ जी इन्वॉल्वमेंट हिन प्रोजेक्ट में न आहे। हे प्रोजेक्ट बेसिकली गवर्नमेंट ऑफ सिंध जो आहे, जी, जेके वर्ल्ड बैंक फंड कयो आहे, त गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ऐं साबको सपोर्ट फाउंडेशन गॾिजी पार्टनरशिप में प्रोजेक्ट हलाइनि पिया। हिन में कोई बि पॉलिटिकल पार्टी जी इन्वॉल्वमेंट न आहे। जेकॾहिं उहे कंहिं माण्हू खे चवनि था त असां जेको आहे न हिन खे इम्प्लीमेंट कयूं था त उहो ग़लति आहे। काई बि पॉलिटिकल पार्टी असां सां गॾु न आहे। असां सिर्फ़ु असांजी टीम आहे उहा वञी उन ॻोठ में उन्हनि खे वेलिडेट करे थी। वेलिडेट करण खां बाद असां उनजी पेमेंट डायरेक्ट उनजे अकाउंट में अची वेंदी। तंहिंजे करे कोई बि जेकॾहिं थर्ड पार्टी जो क्लेम थो करे त असां हिन प्रोजेक्ट खे सपोर्ट करे हलायूं था या माण्हुनि खां पैसा था वठनि, थोरे जॻह ते कम्यूनिटी में माण्हुनि खां पैसा था वठनि, त हिन मैसेज जे थ्रू असां इहो जेको आहे न हिन मीडिया जे थ्रू असां माण्हुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त उहे कंहिं बि माण्हूअ खे हिकु रुपयो बि न ॾियनि। साबको सपोर्ट फाउंडेशन फ्री ऑफ कास्ट जेको आहे न वेलिडेट करे थी, उन्हनि जे अकाउंट ओपन कराए थी ऐं हिन में काई बि थर्ड पार्टी इन्वॉल्व न आहे त उहो कंहिं बि माण्हूअ खे पैसा न ॾियनि। तंहिंजे करे माना हे हिकिड़ो माना खोड़ अहिड़े क़िस्म जा शिरंगे माण्हू अची विया आहिनि जेके चवनि था त असांखे पैसा ॾियो न तव्हांखे असां घर कराए ॾियो, पर इहा ॻाल्हि ग़लति आहे ऐं कम्यूनिटी कंहिंखे बि पैसा न ॾिए। अच्छा सर, इहे जेको आहे सो माना मिसाल तौर ते हिकिड़ो तव्हांजी पडीदर में टीम अची थी वञे, को माण्हू रहिजी थो वञे ऐं उन टीम उन घर ताईं नथी पहुची सघे, त पोइ उहो तव्हांजी हिन ऑफिस में हिते तव्हां सां राब्तो कनि या उते का बासानी को अहिड़ो तरीक़ेकार उनजो आहे? असांजो स्ट्रक्चर ईअं आहे त असां वञी सॼे ॻोठ खे गॾु वेलिडेट था कयूं। असांजी टीम जा सभु मेंबर हिकिड़े ॻोठ में सभिनी घरनि जे करे वेंदा आहिनि। असां वटि सॼो ऑनलाइन सिस्टम आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू रहिजी थो वञे त असांजी टीम जी इहा ज़िम्मेवारी हूंदी आहे त ॿियो दफ़ो वञी उनखे वेलिडेट करे। त जेकॾहिं कोई माण्हू फोत बि थी वञे थो त उन जे जेको नेक्स्ट ऑफ किन आहे